खुशहाल हुजे। सिंधड़ी माला माल हुजे, हर माण्हू हिते खुशहाल हुजे। खुशियुनि मां प्यारा जो रहन ही नंढड़ा ॿार प्यारा। काविश ऐं KTN न्यूज़ पारां सिंध जी अज़ीम सकाफ़त 4 डिसंबर ते मल्हाई वेंदड़ सकाफ़ती रंगारंगनि जे सिलसिले में अॼु IBA पब्लिक स्कूल सखर में जेका आहे सो तक़रीब मुनक़िद कई वई आहे, जिते टोपियूं ऐं अजरक पहिरियल शागिर्दनि पारां सिंध जी सकाफ़त बाबति टेबलोस ऐं खाका पेश करण सां गॾोगॾु तक़रीरूं पिणु पेश कयूं वयूं आहिनि। अचो हिते मौजूदु उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। काविश ऐं KTN तरफ़ां गुज़िरियल 8-10 सालनि खां जेको इहो रवायत सिंध में रखी वई कल्चर डे खे सेलिब्रेट करण जे लाइ, जेको हर साल डिसंबर ते मल्हायो वेंदो आहे। उन सिलसिले में मुंहिंजो ख़्यालु आहे स्कूल उहा जाइ आहे जिथे ॿारनि खे जेका यंग जनरेशन आहे न्यू उनखे जेके मुस्तक़बिल जा मामार आहिनि उन्हनि खे जेकॾहिं असां कल्चर जी का अवेयरनेस ॾियूं ऐं उहो कल्चर जी अवेयरनेस ॾियण जे लाइ असां हीअ रंगारंगी प्रोग्राम तव्हां ॾिसो पिया था उहो मुनाक़िद कयो आहे ऐं काविश ऐं KTN जे ताउन सां इहो मुनाक़िद कयो वियो आहे। ऐं असांजी हिकिड़ी अज़ीम तहज़ीब आहे, उन तहज़ीब जे बारे में उन्हनि खे ॼाण मिलंदी। सिंध जा माण्हू तोहफ़े तौरु अजरक ऐं टोपी जी पेशकश करे पंहिंजी तहज़ीब जो मुज़ाहिरो कंदा आहिनि ऐं सिंध जा माण्हू जेतिरा अमन पसंदि ओतिरा ई महिमान नवाज़ हूंदा आहिनि। ऐं अॼु असांजा इलाही टेबलोज़ ऐं स्पीचिस थियूं आहिनि ऐं मां बि हुन में हिसो वरितो हुयो। अॼु मूंखे इलाही ख़ुशी थी आहे ऐं अॼु असां सिंध कल्चर्स डे सेलिब्रेट कयो आहे। असां डांस बि कई आहे, स्पीचिस बि ॾिनियूं आहिनि ऐं मां पंहिंजे सिंध खे इहा दुआ ॾियणु थी चाहियां त असां सिंध हमेशह तरक़ी जान रहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं अचण वारो आहे, तॾहिं असां सोचियोसीं असेंबली में असां सिंधी खे आणूं। असां इन जे करे सिंध जी सकाफ़त खे शो कयो आहे। तव्हां ॾिसी सघो था सभु सिंधी शयूं आहिनि, ॿार सिंधी लिबासनि में आया आहिनि, ॾाढे सुठनि प्यारनि लिबासनि में आया आहिनि। ऐं इन खां अलावा ॿार तव्हांखे सिंधी जे बारे में स्पीच ॿुधाईंदा, सिंध जी क़दीम रवायतूं ॿुधाईंदा, सिंध जूं सकाफ़तूं ॿुधाईंदा, तव्हांखे सभु ॿुधाईंदा आहिनि स्पीच में असेंबली में। असांजी कोशिशि इहा ई आहे त असां सिंध खे उजागर कयूं, सिंध जे माण्हुनि खे उजागर कयूं त असांजी तहज़ीब सभ खां पुराणी ऐं सभ खां क़दीम ऐं सभ खां सुठी आहे। अॼु असां सिंध जे बारे में ॻाल्हाईंदासीं, जीअं हुन मशहूरु जॻह ऐं हुन जा मशहूरु माण्हू जीअं मोहनजो दड़ो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं ॿिया माण्हू। इलाही असांजा टेबलोस थींदा, इलाही स्पीचिस थींदियूं। आज सिंध की कल्चर डे है तो सब अजरक और टोपी पहन के आए हैं और हम लोग यहाँ पे बहुत एंजॉय कर रहे हैं अपना टैबलो। मेरा रोल आबदा परवीन है और मुझे आबदा परवीन के तौर पे रखा हुआ है और हमारे कल्चर डे हुआ था लास्ट फ्राइडे को भी और अब भी हो रहा है। एक बच्चा मेरे साथ है, मैं आबदा परवीन हूँ और उसने भी साथ में ही मेरे वही रोल किए और बाकी कश्मीरी बने हुए हैं मटकियों के। काविश ऐं KTN न्यूज़ पारां सिंध जी सकाफ़त 4 डिसंबर ताईं सखर तोड़े भरपासे वारे इलाइक़नि में प्रोग्रामनि ऐं सेमिनारनि जो सिलसिलो जारी आहे। अवां स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उनजो चवणु आहे त सिंध जी तहज़ीब ऐं सकाफ़त अज़ीम ऐं शानदार आहे। हिन जो चवणु आहे त काविश ऐं KTN न्यूज़ सां गॾु 4 डिसंबर जो ॾियारो भरपूर नमूने मल्हायो वेंदो। कैमरामैन रज़ाक सोलंकीअ सां गॾु अनस गांगरो, KTN न्यूज़ सखर।